समझ में नथो अचे अलाए कहिड़े गुनाहनि जी सज़ा मिली रही आहे। अम्मा बाबा मेहर जो रिश्तो क़बूल करे हा त जे ॾींहुं ॾिसणा न पवनि हा। अई अम्मा कहिड़ी ॻाल्हि थी करी। अहिड़नि मर्दनि जी नज़रुनि में औरतूं रिढूं ई ॿकरियूं हूंदियूं आहिनि। उन्हनि खे लठ ॾेखारे उन ते कब्ज़ो कंदा आहिनि। अम्मा केॾो ॿूसट वारो माहौल पैदा थी वियो आहे। अहिड़े मर्दनि औरतुनि खे पंहिंजे हक़नि खां ई महरूम करे छॾियो आहे। जॾहिं ख़बर बि आहे त असांजे हक़ घुरण ते पाबंदियूं लॻल आहिनि ऐं जे घुरंदासीं त सर कलम कया वेंदा, कुझु बि नथा सघूं। इन आसरे मन मर्दनि जे अंदरि तब्दीली अची वञे ऐं असांखे हक़ ॾियण जी प्रचार कनि। ॻाल्हि ॿुध, तूं सुर न मिलाए राणी जे कमनि ते। अम्मा मन असां औरतुनि खे पंहिंजा हक़ मिली पवनि। नामुमकिन आहे इहा तुंहिंजी सोच, कॾहिं बि पूरी न थींदी। आउं त हिन जे करे परेशान आहियां। केॾो रोकींदी आहियांसि त निहार सां न मिल पर न मुड़े ई कान थी। कल्ह बि वई आहे, वञी मेहार सां मिली आई आहे। केॾो तोखे रोकियऊं? मूंखे त लॻे थो हाणे इहो पर्दो जल्दी फाश थींदो। हाणे जे बादल हारून खे ॿुधायो पोइ त सम्झां थी हिन सॼे घर खे बाहि लॻी वेंदी, सभु सड़ी राख थी वेंदासीं। इन हशर थियण खां पहिरियां मां पंहिंजे हक़ जे लाइ बाबा सां छो न ॻाल्हाईंदसि। हितां जो मोचड़ो हणई न त यादि करी पाण ॻाल्हाईंदसि। जे उन सां ॻाल्हायई न त छा हशर नशर कंदो। जहिड़े ई घर में क़बर खोटींदई ओड़े पाड़े वारनि खे ख़बर कान पवंदी त केॾां वई। त पोइ अम्मा असां केसिताईं सिसकी जियूं? जेसि ताईं सिसीअ में साह अथई जीअरी वेठी आहीं। मुंहिंजा त हथ पेर ई साणा थी विया आहिनि। हलिया साह छॾाइजी वियो आहे। हलियो अलाए कीअं पई आऊं त हलां। जे बादल अम्मा मतिलबु बादल बाबा खे ॿुधाए छॾे, मां रोकींदीसांसि। तूं वरी काॾे थी वञी? बादल खे रोकण जे बाबा खे कुझु न ॿुधाए। बादल वटि थी वञी। बादल हिन वक़्तु मिलंदो तोखे कहिड़ी ख़बर किथे आहे? अम्मा हूंदो किथे न किथे, मां वेंदमि। तुंहिंजी मर्ज़ी आहे। वञी ॾिसीसि, मन अलाह करे मिली वञे पर सम्झाइजांसि। ठीकु आहे अम्मा, मां हुनखे सम्झाईंदमि। ठीकु आहे। बादल तूं ही त छो आई तोॾे आई आहियां। मूंॾे छाजे लाइ? मिंथ करण आई आहियां तोखे। छाजी मिंथ? सभु वक़्तु ख़तम थी विया मिंथुनि जा। जे तो बाबा खे कुझु ॿुधायो राणीअ खे छा मूंखे बि न छॾींदो। अम्मा जे अछिन वारनि खे ॾिस बादल, जे तोखे बचन वांगुरु पालियो आहे। जिते इज़तूं कंहिं हथां नीलाम थियनि उते मेड़ूं ऐं मिनथूं नाहिन ॾिठी वेंदियूं। तूं मिंथुनि ऐं मेड़नि खे न मञींदे असांजो घर बर्बाद थी वेंदो बादल। मां वाइदो थी कयां अॼु खां पोइ राणी अहिड़ो कदम न खणंदी। हुन जेको अच्छो मोह सभिनी जो करणो हो सो कयो। अञा कुझु रहिजी वियो आहे छा? बादल मुंहिंजे हिननि हथनि खे ॾिस। छा थी करी? मां पुछां तो हिते छो आई आहीं ऐं छा थी करी? बाबा वो बादल चयो त आउं शहर थो वञां। मूं चयो त शहर थो वञे त वखर वठी अचे घर जा। तूं घर हल, मां पाणी वखर खणी थो अचां। हल। जे बादल ॿुधायो बाबा खे त पोइ छा थींदो? असां त मरी वेंदासीं। सोची छा थी? चयोमान घर हल। हल। वहाँ या न चंबा। हल। मिसको दर्दन
सिंधु चैनल ॾिसंदा रहो सिंधु चैनल सब्सक्राइब करणु न विसारींदा।